सेठ मूंखे फ़ोन की चई याकूब वञ ऐं मुंहिंजे लाइ वञी मानी वठी अचु। दोस्तो पोइ मां निकितुसि घरां ॿाहिरि, चढ़ियसि गाॾी में ऐं वियुसि होटल जी तरफ़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, तव्हांजा कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? उमेद आहे तव्हां ख़ुशि हूंदो। सऊदी अरब में ढेर इहो ई ॾचो हूंदो आहे त हितां निकिर वञी मानी वठी आ, सामूली वठी आ, रोटी वठी आ। रुपए जी मानी जे लाइ बि तोखे 1 किलोमीटर परे मोकिलींदा। असां हलूं था होटल जी तरफ़ ऐं तव्हां ॿुधायो त तव्हां कहिड़े शहर खां मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहियो। सऊदी अरब में अगरि तव्हांजो कफ़ील भलो आहे त तव्हांजी ज़िंदगी जन्नत आहे, जे कफ़ील बेकार आहे त ज़िंदगी जहनम थी वेंदी आहे। सुठा कफ़ील बि कंहिं क़िस्मत वारे खे मिलंदा आहिनि। दोस्तो हीअ आहे कैफ़े स्टूडेंट। हिते पाकिस्तान जी हर चांवर भाॼी मानी मिलंदी आहे। पोइ मां लही वियुसि अंदरि ऐं काके खे चयुमि हिसाबु घणो आहे? चई 75 रुपया। मुंहिंजो न कर। हुन वरी चयो हा कर, छो त हिन में सिंधी बि छोकिरा कमु कंदा आहिनि। पोइ पेमेंट पंहिंजी थी वई ऐं हीअ आहे असांजो बिल। दोस्तो असां वरितीसीं मानी, हाणे थियासीं रिटर्न पंहिंजे घर जी तरफ़ ऐं उमेद आहे तव्हांखे व्लॉग थोरो पसंदि आयो हूंदो। बसि हौसला अफ़ज़ाई लाइ दोस्तनि जी थोरी सपोर्ट खपे इंशाअल्लाह, ऐं मिलंदासीं अॻे व्लॉग ते पंहिंजी व्लॉग पहुती पुॼाणी ते। ऐं दुआउनि में कजो यादि। अल्लाह हाफ़िज़।